नाज़रीन न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त पीरजोॻोठ में खबर ॾींदा हलूं त पीरजोॻोठ वेझो ॻोठ गुलहसन मंगणेजो में गुज़िरियल ॾींहुं चोरी के मामले तां नारेजा ऐं मंगणेजा बिरादरी जी ॿिनि धुरनि में थियल जहिड़े में मार्जी वयल 5 ॼणनि जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। नारेजा बिरादरी जे 3 ॼणनि दिलबर नारेजो, संदसि चाचो मुमताज़ नारेजो ऐं गुलाम अली नारेजो जनाज़ नमाज़ कादन शाह में अदा कई वई। ॿिए पासे मार्जी वयल मंगणेजा बिरादरी जे 2 ॼणनि मौलवी अहमद अली मंगणेजो ऐं संदसि सोट कलीमुल्ला मंगणेजो जनाज़ नमाज़ ॻोठ गुलहसन मंगणेजो में अदा कई वई। मक़तूलन जी जनाज़ नमाज़ में इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं बाद अबाणनि कब्रिस्ताननि में तदफीन कई वई। जॾहिं त जनाज़ नमाज़ में ॿिन्ही जे जड़ींदड़ धुरनि जे माण्हुनि ऐं पुलिस जी वॾी नफ़री पिण मौजूद हुई। मक़तूलन जा मड़ हथियारनि जी छांव में दफन कया विया, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत-ए-हाल सां गॾु खौफ पिण छायल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।